अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां मुमताज़ मौलाई जे फैंस जे लाइ हिकु तमामु वॾी ख़ुशख़बरी ॿुधाइण वारा आहियूं। यकीनन मुमताज़ मौलाई जे चाहींदड़नि जे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी जहिड़ी ॻाल्हि आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम अची रहियो आहे। नाज़रीन मुमताज़ मौलाई जो नओं 45 एल्बम जल्द ई तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई जे नए एल्बम जी ऑडियो ऐं वीडियो रिकॉर्डिंग ॿई शयूं मुकमल थी चुकियूं आहिनि। पर तव्हांखे ॿुधायूं त अञा ताईं इहा ख़बर कान्हे पई त मुमताज़ मौलाई जे हिन एल्बम में केतिरा गाना था अचनि, छो जो मुमताज़ मौलाई जे हर एल्बम में तमामु घणा गाना हूंदा आहिनि। ऐं हिन भेरे बि ईअं ई ॿुधायो पियो वञे त हिन एल्बम में मुमताज़ मौलाई जा तमामु घणा गाना था अचनि। नाज़रीन मुमताज़ मौलाई जे हिन नए एल्बम जो हिकिड़ो शॉर्ट गानो रिलीज़ थी चुको आहे, जेको हीउ आहे, तव्हां ॿुधो। तारा साईं तुझो फैसलो भला चाहे है दिल के चोराई तड़ा सोने। नाज़रीन गानो तव्हांखे कीअं लॻो कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हां खां पुछिणो हो त मुमताज़ मौलाई खे हर एल्बम में 8 गाना ठाहिणु खपनि या वधीक, छो जो मुमताज़ मौलाई जे हर एल्बम में तमामु घणा गाना हूंदा आहिनि। केतिरा ई माण्हू ईअं चवंदा आहिनि त एतिरा गाना न हुजणु खपनि, घटि हुजणु खपनि। नाज़रीन तव्हां हिन बारे में छा था चओ कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। अहिड़े ॿियनि वीडियोज़ जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कयो। शुक्रिया।